हिकिड़ो मिनट साईं छाला एर मथे में तव्हांखे तालो केरु हणींदो आहे साईं? डिपार्टमेंट वारा तालो हणी आहे? छो साईं ताला हणी आहे? हेरियां जो साईं 2 मिंट असांखे ख़बर पई आहे असांजे उस्ताद खे ताला लॻा पिया आहिनि। हा साईं न न तालो खोलायूं था छो? तालो भञी कढंदा आहियूं ॿाहिरि साईं, ईअं थोरी आहे। तव्हांखे छा था चवनि साईं? रिसर्च न कयो? हा साईं अचो तव्हां तालो भञूं था साईं, तव्हांखे कढूं था। अच्छा न तव्हांजो तालो साईं तव्हांखे छा लाहियो अथनि? केरु साईं केरु तालो हणी आहे? केरु साईं? मैडम इरफाना? मैडम इरफाना तव्हांखे रिसर्च करण नथी छॾे? अच्छा हे साईं प्रोफेसर आहे असांजो साईं, असांजो रिसर्चर आहे सॼी सिंधी यूनिवर्सिटी में हिकिड़ो साईं ज़फर साहब, उनखे ताला लॻा पिया आहिनि। ही केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे, ही तालो लॻो पियो आहे साईं अंदरि अकेलो। गार्ड बि हलिया विया आहिनि, चौकीदार बि हलिया विया आहिनि। इहो ॾींहं अची बचिया आहिनि जेके उस्तादनि खे बि ताला पिया लॻनि। असां हिनजी सख़्त अल्फाज़नि में मज़म्मत था कयूं। इहो इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे जो उस्तादनि खे रिसर्च खां रोकियो थो वञे, उनखे ताला आया था।